टंडो आदम में एसटीएम कंपनी में गुज़रियल 6 महीननि खां बरतरफ़ 10 खां वधीक ड्राइवरनि जो इंचार्ज ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते एसयूपी ज़िले सांगड़ जे सदर बाग़ी मुजाहिद तईम सरवर अबड़ो बरतरफ़ थियल ड्राइवरनि शाह मोहम्मद बुरडो, लियाकत मरी, अब्दुल सत्तार बलोच, अमीर अली मिर्जत, निज़ाम ख़ासकेली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़रियल 6 महीननि खां एसटीएम कंपनी जे इंचार्ज असांखे बेगुनाह बरतरफ़ करे छॾियो आहे। हुननि चयो त असांखे गुज़रियल 10 सालनि खां 22,000 रुपया महीनो पघार ॾिनो वेंदो हो। महांगाई थियण सबबि पघार वधाइण जी ॻाल्हि कई त हुननि असांखे नौकरी ताईं बरतरफ़ करे छॾियो। गुज़रियल 6 महीननि खां बेरोज़गार आहियूं। असांजे घरनि अंदरि फाकाकशी वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। हुननि मुतालबो कयो त बरतरफ़ ड्राइवरनि खे फौरी तौर ते बहाल करे रोज़गार सां लॻायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कंदासीं। एसएचओ सिटी टंडो आदम इम्तियाज़ अली ख्वावड़ ऐं मददगार 15 जे इंचार्ज वहीद ॾेरो एहतिजाज मुज़ाहिरीन ऐं एसयूपी अॻवाननि खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए एहतिजाजी मुज़ाहिरो ख़त्म करायो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची